वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में विक्की असां वटि मौजूदु आहे। विक्की जेको पाण खे विक्की थो सॾाए ऐं गुटके खाइण जो आदी आहे। 50 गुटका खाई वियो आहे। प्रोग्राम जॾहिं खां शुरू थियो आहे छा थियो अथई अंदरि, छा मशीन लॻल आहे, ग्राइंडिंग मशीन तो वटि, छा आहे गुटका खाईंदो थो वञे रुॻो? आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हीउ खाइण आहे तव्हां ईअं महसूसु थींदो ॼण तव्हां बिरयानी पिया खाओ, तव्हां चिकन बिरयानी पिया खाओ। मतिलबु एतिरो असां मानी कोन वणंदी आहे। जेके बि घर जा भाती आहिनि मानी कोन वणंदी आहे। जेके ॿार खे बुख लॻंदी आहे उन्हनि खे खाराए छॾींदा आहियूं। छो था खाओ यार? असां वटि बि तक़रीबन 2-3 अहिड़ा आहिनि दोस्त जेके हिते चैनल ते खाईंदा आहिनि। इहे उन्हनि ते पाबंदी विझी छॾी आहे त चैनल ते अची इहे शयूं न खाईंदा कयो। तव्हां उन्हनि में इहा आदत विधी आहे? हिकिड़ी ॻाल्हि हाणे तो हिकिड़ो दफ़ो खाराए छॾींदुमि, हिकिड़ो दफ़ो खाराईंदुमि न मां त न खाईंदो। उन खां पोइ तूं ॾिसजांइ त केतिरो हिन मज़ो आहे ऐं तो बुख न लॻी, सॼी बुख न लॻे। इन हालत में जीअं तव्हां इहो ॻाल्हायो था, तव्हां किथे वञी सघो था कंहिं सोबर माण्हूअ सां, कंहिं मोतबर माण्हूअ सां ॻाल्हाए सघो था, वेही सघो था हुन सां? केॾो बुरो लॻंदो। हिकिड़ी ॻाल्हि वरी सभई मोतबर आहिनि। गुटको खाइण वारो मोतबर आहे, तव्हीं मोतबर आहियो, तव्हीं वेठा आहियो तव्हीं मोतबर आहियो। इन सां तव्हांजी शख़्सियत ते केॾो बुरो असरु पियो, तव्हां सम्झ में अचे थी? पए तो घुराए अचो आहे शक्ति टाइम घुरायो न मूंखे, छा लाइ घुरायो अथई? मां त घुरायो त पोइ गंजा वार अछा थी विया त छा लाइ? हाणे जो गुटको खाई न त वार कारा हुजनि। गुटके खाइण वार कारा थींदा आहिनि? ग़लतफ़हमी आहे तव्हांजी। असरु थिए थो न, ग़लतफ़हमी आहे तव्हांजी। असरु थिए थो न। कहिड़ो असरु थिए थो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां, इहो गुटके में असां जेके रत पिया आणो, जेके रत पिया विझूं डोरनि जी, उहो ताईं खाई करे मथे ॼणी छॾियो, जो वार मथे ॼणी छॾियो। अच्छा, वार तव्हां ॻाढ़ा कारा थींदा, असरु न कंदो, कारा थींदा, गाॾी न लॻियल हूंदा, सम्झो पिया? मोटरसाइकिल निकिती मुंहिंजी, मोटरसाइकिल इनाम में। गुटके मरी जाए न खाओ। वधीक गुटको खाइण जे करे तव्हां इनाम में मोटरसाइकिल निकिती? मोटरसाइकिल निकिती मुंहिंजी। अच्छा, मुंहिंजो नालो ॾिनो विक्की, आउं किरी पियुसि, बेहोश थी वियुसि। छो? बेहोश थी वियो आहे, पहिरियों दफ़ो निकिती। ज़ाहिर आहे नशे जो शयूं खाईंदो, नशा वार शयूं खाईंदो त पोइ बेहोश थींदव न। असांजो पढ़ियल लिखियल माण्हू दोस्त आहे, मिट माइट आहे, उन मुंहिंजी मोटरसाइकिल ॾिनी इनाम में, गुटको खाइण मोटरसाइकिल निकिती आहे। उन हाणे सभिनी सॼा घर जा भाती गुटको पिया खाइनि। भला ही जेको तव्हां कुदो कारोबार कयो पिया, इन मां तव्हांजी इनकम केतिरी थी थिए? घुराव थी पियो वञे बसि। मानी त खाऊं कोन पिया, पैसा जाम आहिनि। मानी नथा खाओ, गुटको खाईंदा? गुटको खाऊं पिया, पैसो बि जाम मानी वञे कोन, अॻु अची वञे इलाही अजीब पियो लॻे, गुटको खणी ॾे, मानी खणी वञे। ॿिया अचनि पिया ॿारनि जा महिमान, उहे पिया खाइनि, असां खाऊं कोन पिया। तव्हांजे इन गुटके जे विकिरे जे करे जावेद टाकाणी ॾिसो छा हालत थी वई आहे हुनजी, गुटको खाई खाई। बिल्कुलु हेतिरो मुंहुं बचो अथसि। मुंहुं हेतिरो झाड़ो हेॾो थी वियो अथसि न, सुजी वियो आहे न, पेपर सुजी विया। त तव्हांजो इहो विकिरो न कयो, ठाहे करे न विकिरो त हू न खाए न? केॾो सुठो आर्टिस्ट आहे, तव्हां हुनखे गुटके ते लाहे छॾियो आहे, हाणे उहो किथां जो न रहियो? उहो सदाईं लॻंदो आहे गलो भरियल आहे हिनजो मुंहुं। थिले में ॾिसो त गुटका ई भरियल हूंदा, सदाईं तिलो न साण हूंदा, गुटका भरियल हूंदा, गुटका हूंदा। तव्हां रस्ते में तव्हां ॾिनो वञो गुटका, हे खाओ। याकूब कलोड़ो असांजो दोस्त आहे। याकूब कलोड़ो हा, ठटे जो आर्टिस्ट आहे, उहो बि उहो असांजो दोस्त आहे। उहो त न खाईंदो आहे? उहो खाईंदो आहे बिल्कुलु, उहो बि खाईंदो आहे, अदाकारी कंदो आहे, अदाकारी महिल उहो न खाईंदो आहे। अच्छा, ॾंद धोई करे साफ़ु करे वारी सां ॾंद साफ़ु कंदो। न पोइ तव्हां छो आख़िर असांजे अदाकारनि जे कॾ पइजी आहे? सिकंदर सनम ईअं फोत थी वियो चारो ॾिठ, जावेद टाकाणी तव्हां गुटके ते लाहे ग़लती जे करे फोत थी वियो। कंहिंजे करे? ग़लती जे करे। कहिड़ी ग़लती करे? हाणे जो गुटको ठाहियो उहो ॿिए जे लाइ ठाहियो हुयो। अच्छा, त हुनखे थोरो जल्दी में पेपरनि जा घर उहो हुन खाई छॾियो। अच्छा, इहो न खाइणो, इहो इंडिया वारे ॾियणो आहे, इहो हुनखे ॾियणो आहे जेको हाणे हिन महिल अदाकारी पियो करे, मज़ा पियो करे न। छा नालो कपिल शर्मा, वरी उनखे खाराए मरे तुंहिंजे नाले ते, उनजे लाइ मोकिलियो? उनजे लाइ मोकिलियो, पाण खाई छॾियो, ॿियो हुनखे ॾेई छॾियो, मिठो हुयो, मरी वियो। माना मुड़ंदव न तव्हांखे केर बि रोके या तव्हां रोके न? थोरो खाओ, मां न खाईंदो आहियां इहो गुटको। हिकिड़ो मिंट थोरो खाई ॾिसो तव्हां यार। मां अपनो यार मूंखे ज़ोरी छॾा, तव्हां खाई ॾिसो। गुटको भलो आहे यार, वॾो मज़ो आहे यार हिन में। टेस्टी आहे वॾो, दिमाग़ कमु थो करे ॾाढो। अञा भाभी खे खाराई न, हुन दिमाग़ अहिड़ो कमु करे घर छॾे ॿाहिरि भॼी वञे, मूंखे ॿियो बि अची यार इहो को तरीक़ो ॿुधाए छॾियो जान छॾाइण जो। बहितरीनु तरीक़ो आहे, भलो तरीक़ो आहे। घणे थो ॾियां इहो? ॿ टे ॾेई वञ, ॾाढो सुठो मज़ो आहे हिन में। हाणे तोखे तोहफ़े थो ॾियां न 3 पेटियूं, तूं पाए सभिनी खे खाराए, मिट माइटनि खे खाराए, सालनि खे बि खाराए, आदि थींदा सभई।
पोइ मज़ो अची वेंदो वॾो, मज़ो अची वेंदो। मज़ो त भाई अहिड़ी ॻाल्हि थी वञे त छा ॿुधायां। गुटके में मज़ो आहे बाक़ी इहो, बहितरीनु मज़ो आहे, दिमाग़ बि कमु करे थो। मज़ो को मज़ो, ड्रॉ जो ड्रॉ। उहा ॻाल्हि थी, माना मज़े जो मज़ो, इलाज को इलाज, हा माना ज़ाल खां जान छॾाइण जो इलाज बि आहे इहो। वाह ॾाढो गुटके में खाइण जेको ॾाढो ज़बरदस्त मज़ो आहे हिन में गुटके में। तव्हां न खाइजो, इहो ॾाढो नुक़सानकार हूंदो आहे। गुटको जेको आहे उन कैंसर थींदी आहे ऐं गुटको खाइण सां गंदगी फैलिजंदी आहे, माहौल में गंदनाहट पैदा थींदी आहे। तव्हां न खाइजो, मूंखे न खाराए छॾियो आहे। वाह, मां कोशिशि कंदुमि छॾे ॾियां, फुल कोशिशि आहे मुंहिंजी। गुटको सुठो आहे, माना टेस्ट आहे हिन में खाइण जी। हिन जेको इलाज ॿुधायो तव्हां बि खाओ, पंहिंजे ज़ाल खे बि खारायो, मां जान छॾाई ॾींदुमि तव्हांजी। ॾाढो सुठो गुटको आहे यार। आउं त गानो ॿुधायां, आख़िर में गानो तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे बि टाइम कोन्हे। यार गुटको ज़बरदस्त तमामु यार, इहा बि गुटको खायो। महिरबानी वरी। वरी हिन में यार अजीब शयूं जेको तूं ॿुधायूं उहे लॻल नथियूं हिन में आहिनि। मां इहो कूड़ आहे मूंखे लॻे थो। असां में थोरो मिठो पिया भरियूं पिया, तोखे तव्हांखे जेको ॾिनो आहे उहो मिठो पिया भरियूं हिन में। अच्छा, गानो बि ॿुधायां तव्हांखे। उहा शुगर फ्री बि ठाहियो न गुटको, शुगर फ्री, जेके माण्हू खे शुगर हुजे उहो गुटको उहो खाए न उहो। असल में आहे उन लाइ, हा, उन लाइ शरीर खे। बस मिठो न हुजे, हुन में थोरो मिठो घटि रखिजो। और दोस्त आहे कयूं शेख, उनमें यार शुगर आहे, उन लाइ शुगर फ्री गुटको ठाहियो को। इहो कयूं था इंशान। यार वाह वाह, कमाल थी वियो, मज़ो अची वियो गुटको खाइण में। बड़ा नाज़ुन, तव्हां न खाइजो। हा तव्हां कलाम में ॿुधायां हिकिड़ो हा आख़िर में, ॿुधायो मूंखे इजाज़त ॾियो। ॿुधायो। करण लाइ असां रहियासीं अधूरा। कहिड़ो कलाम ॿुधायो रे, हिकिड़ी बि ॻाल्हि सम्झ में न आई आहे। ॾाढी गुटको खाइण सां तमामु घणो नुक़सानु थिए थो, गुटको तव्हां न खाइजो। हिन मूंखे ज़ोरीअ खारायो आहे बहिराल। ऐं पाणी पीआं थो, वञी ॿाहिरि गुरू वुरू कयां थो, वात सफ़ा कयां थो। प्रोग्राम जो वक़्तु हाणे ख़तमु थिए थो। मूंखे इजाज़त ॾींदा, जे गुटके खाइण खां पोइ हफ़्तो खनि जीअरो ॿियो रहनि त मथे हफ़्तो ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अलाह वाहे यार, ॾियो न 5 गुटका ॾियो यार, छा आहे भला। हा त थोरो भरे भाभी लाइ खणी वञे। अरे पोइ अचो न ॾे यार, हलो हलो हली अचो। हलो।